शमी हे मुंहिंजा ऐं हे कमज़ोर मुला हाणे वधीक नथो कमाए सघां जेतिरो घर जो ख़र्चो थिए थो। हाँ शमी आउं बि पंहिंजी बेवसी तोखे न त ॿियो कंहिंखे ॿुधायां ऐं शमी मूं पंहिंजी दिलि ते पथर रखी हिकु फ़ैसिलो खयो आहे त हाणे अवसर खे आउं स्कूल जी बजाए पाण सां गॾु मज़ूरी ते वठी वेंदसि। बस समी छा कयां ॿियो को हल नज़र ई न पियो अचे कुझु न कुझु त हथ वटायो। बाबा बाबा कुछ ॿुधायां जी पुट ॿुधा बाबा काल इम्तिहान में वो पहिरियों नंबर खयो हाणे मुंहिंजी मंज़िल डॉक्टर थियण आहे। पुट पाण करे ऐं वरी डॉक्टर बाबा महिनत सां सभु कुझु मुमकिन आहे। अफ़ज़ल पुट ॿुधा ॾिस हाणे आउं कमज़ोर थी चुको आहियां तुझी पढ़ाई तो परे पुट पर घर जो सामान ही पूरो न तो पवे तो मुझे गाल रख छदे ने स्कूल के छदे ने पढ़ाई के मुसा गड हल मजूरी ते तो मजूरी करे पाण पाने पेट जी वणो जाए पुट पांजे ला यो ही काफी है। बाबा ये कलम में किताब इन सब को मोहब्बत है यो पढ़न चाहिए तो पर पुट बस साहिल अफजल के कुछ न तो अफजल पुट तू वनी स्कूल इंशाल्लाह तू डॉक्टर के लिए आओ जो है साहिल अवधी परवीन से गलाई भी था औनन जे घर में मां मलिंगस वारो डिंगर जेका मजदूरी मिली उनके पास सामान वठना सी रुक दे जमी रहना सी पर अफजल जब खाब न तोड़ना सी तू वन मजदूरी के अलावा दो है बस मैं जेका तुझी मर्जी शमी पानी ते तैयार चा हाय शमी 10 साल जो अरसो गुज़री वियो आहे अवसर पुट अलाए कीअं हूंदो अलाए अफजल पुट जो खुश नजर पियो अचे बाबा डॉक्टरी पास करे डॉक्टर थी वियो आहियां नालो फाइनल में लगी चुको पुट आउं तो पढ़े आया पर तोखे मुबारक हुजनि ऐं आउं तोखे तो बिल्कुलु सच में चयो त महिनत सां हर शइ मुमकिन आहे आउं हिमत हारे वेठो हुअसि पर तो तुंहिंजी मां हिमत न हारी शाबाश पुट ऐं तव्हां सभिनी वेठियुनि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त बिल्कुलु सभिनी मथां ॾुख ईंदा आहिनि सभु ग़रीब आहिनि पर पंहिंजे पुटनि खे पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ायो हिमत कॾहिं बि न हारियो छो त इल्मु पिरायो सिख संभारियो। महिरबानी।